वाला तुझे समझाने के अंदाज कुर्बान वाया फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लाह ने फरमाया जो कुरान मजीद वला रैब के हिदायत ने फरमाया फीहि हुदल लिल मुत्तक़ीन हिदायत उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके मुत्तक़ीन तक़वा वारा आहिनि जेके माण्हू जे मथां ईमान आणींदा आहिनि अॻिते अलाह ताला क़ुरान में बि आयत आहिनि फरमायो वल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात। अलाह ताला फरमायो उहे माण्हू जन्नती आहिनि जिन्हनि पहिरीं ईमान आंदो कबरान जमता ईमान वलियन पैगंबरन जमता ईमान के इन जात में सब हो जाए बगल में अल्लाह मता ईमान जेको थींदो जेको थियो आहे वो थियण वारो आहे फ़क़त लिल्लाह हिकु अल्लाह जे हथां ई थींदो आहे। वल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। उन्हनि ग़ैब जे मथां ईमान आणींदा आहिनि पहिरीं उन्हनि जो कमु आहे उहो मुंहिंजे मथां ईमान आणणु आहे व युक़ीमून अस्सलात उहे ग़ैब जे मथां ईमान आणणु आहे व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून बेन वक़्ति उन्हनि जो कमु आहे निमाज़ खे क़ाइम कंदा अथई निमाज़ पाण बि पढ़ंदा आहिनि पंहिंजे बच्चनि खे घरनि दुनिया त ॿारनि बच्चनि खे बि निमाज़ जी वसियत कंदा आहिनि।